सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सूबे में मुफ़्त ऐं बावकार इलाज असांजो अज़म आहे। हर शहरी लाइ मयारी सिहत जूं बुनियादी सहूलतूं हक़ आहे। नओं ट्रस्ट अस्पताल सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान जे मरीज़नि जे लाइ सहूलत मैसर आहे। अॼु जो इफ़्तिताह अवामी भलाई जे अज़म जी तस्दीक़ आहे। वॾे वज़ीर चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻुवाणी में सॼी सिंध में मुफ़्त तिबी सहूलतूं जारी आहिनि। SIUT 50 वरनि खां बिना फीस जे इलाज जो मिसाल आहे। वॾे वज़ीर चयो त SIUT जो सफ़र 8 बिस्तरनि वारे वार्ड खां शुरू थियो हो। SIUT 3 करोड़ 50 लख खां वधीक मरीज़नि जो इलाज करे चुको आहे। वॾे वज़ीर चयो त डॉक्टर अदीब रिज़वी जी ख़िदमत ऐं वाबस्तगी बुनियादी हैसियत रखे थी। 35 मिलियन खां वधीक मरीज़नि जो इलाज करण ते डॉक्टर आबिद रिज़वी खे ख़राज तहसीन पेश कयूं था। डायलिसिस सेंटर में 55 जदीद मशीनूं लॻायूं वयूं आहिनि। डायलिसिस सेंटर रोज़ानो 200 खां वधीक मरीज़नि खे सहूलतूं ॾींदो। सेंटर में मेडिकल ग्रेड RO सिस्टम ऐं सी वाटर RO प्लांट पिणु फ़ाल आहिनि। डायलिसिस यूनिट जो इंतज़ाम 100 रुकनी अमले हवाले कयो वियो आहे। नाज़रीन, ब्रेक न्यूज़ चेक कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सूबे में मुफ़्त ऐं बावकार इलाज असांजो अज़म आहे। हर शहरी जे लाइ मयारी सिहत बुनियादी हक़ आहे।